नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिप्रो खां ख़बर ॾींदा हलूं त सॼी दुनिया में अॼु पीउ जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। पंहिंजे पाण खे उस में साड़े बचनि जे लाइ छां कंदड़ पीउ खे भरपूर भेटिया पेश कई पई वञे। इन मौक़े ते शहरनि जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणो त सॼी उमिरि औलाद जे पोयां ॾिनी आहे ऐं औलाद लाइ सभु कुझु करे रहिया आहियूं। सम्झे, औलाद आहे त असीं आहियूं त औलाद बि आहे। सम्झे, असांजी कोशिशि इहा त वधि खां वधि असांजे औलाद खे तइलीम मिले, सुठी खुराक मिले, सुठी सोबत मिले, सुठो रस्तो मिले ऐं इन ई ख़्याल सां औलाद ते कोशिशि बि कंदा आहियूं, टाइम बि ॾींदा आहियूं, महिनत बि कंदा आहियूं त सुठी हिकु शहरी जे हिसाब सां मुंहिंजो गुज़रान बि हले ऐं सुठो नालो बि करे। तमामु सुठो लॻे थो ऐं पीउ खे बि पंहिंजो फ़र्ज़ु आहे त औलाद जी करे ऐं औलाद जो बि कमु आहे त पीउ जी बि करे। फादर्स डे मुंहिंजो ख़्यालु आहे पिता माण्हू लिखंदा आहिनि जय माता की, असीं वरी गॾु लिखूं जय माता की, भर में लिखूं जय पिता की। त पिता फादर त दुनिया जी अनमोल नेमत आहे जेको पंहिंजे औलाद जा सभु फ़र्ज़ निभाए थो, पंहिंजी फैमिली जा सभु फ़र्ज़ निभाए थो। ऐं चवंदो त पिता जो किरदारु इंसान जी ज़िंदगी में कंहिं बि सूरत में कंहिं बि फैमिली मेंबर खां घटि न आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।